अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सारा सुब्रो मां पराशा सबका बेरी का नज़र हेडलाइन ते। अमरीका ऐं इसराइल पारां ईरान ते गडि॒यल हमला। तेहरान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में धमाका। तेहरान जे मेहराबाद एयरपोर्ट, यूनिवर्सिटी रोड ऐं जमहूरी रोड ते मीज़ाइल किराया। असफ़हान, तबरेज़, कुम, लोरिस्तान, करमानशाह, करज ऐं ॿियनि शहरनि में बि धमाका। ईरान जे मैनाब वारे इलाइक़े में छोकिरियुनि जे स्कूल ते मीज़ाइल हमलो। 10 खां वधीक शागिर्दनि समेत 40 ॼणा शहीद। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त ईरान खां हमले जे ख़तरे सबबि अॻुवाट हमला शुरू कया विया आहिनि। परडेही मीडिया मुताबिक़ अमरीकी बहरी जहाज़ मां हमला कया पिया वञनि। इसराइली हमलनि खां पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनई खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो। अमरीकी ऐं इसराइली हमलनि खां पोइ ईरान बि जवाबी कार्रवायूं शुरू करे छॾियूं। ईरान पारां इसराइल ते जवाबी हमलो। 30 बैलिस्टिक मीज़ाइल फायर कया विया। हैफ़ा, तल अबीब ऐं बैतुल मुक़द्दस में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। ईरानी हमले खां पोइ इसराइल में जंगी सायरन वॼण शुरू थी विया। ईरान जा बहरीन, कतर ऐं UAE में अमरीकी अॾनि ते मीज़ाइल हमला। इसराइली मीडिया मुताबिक़ ईरान बहरीन में अमरीकी नेवल बेस ते हमलो कयो वियो आहे। रूस पंहिंजे शहरनि खे ईरान छॾण जी हिदायत करे छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जोहरी हथियार नथो रखी सघे। असांजो मक़सदु ईरानी ख़तरनि खे ख़तमु करे अमरीकी अवाम जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणाइण आहे। ईरान ख़िलाफ़ वॾो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान परे फ़ासिले ताईं मार कंदड़ मीज़ाइल तयारु करे रहियो आहे, जेको अमेरिका ऐं ॿियनि लाइ ख़तरो आहे। ईरान जे मीज़ाइल इंडस्ट्रीअ खे तबाह करे छॾींदासीं। अफ़गान तालिबान रिजीम ख़िलाफ़ पाक फ़ौज जो ऑपरेशन ग़ज़ब-ए-लिल हक़ जारी। 331 अफ़गान तालिबान मारिजी विया। अफ़गान तालिबान जूं 104 चेक पोस्टूं मुकमल तौर ते तबाह। पाक फ़ौज जे जवाननि 22 चेक पोस्टुनि ते कब्ज़ो करे वरितो। पाक फ़ौज अफ़गानिस्तान में 37 हंधनि ते निशानो बणायो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त अफ़गान फोर्सिस जूं 163 टैंकूं ऐं फ़ौजी गाॾियूं बि तबाह कयूं वयूं आहिनि। कराची एयरपोर्ट ऐं भरपासे में सिक्योरिटी इंतज़ाम वधीक सख़्त। मुसाफ़िरनि खे वक़्त खां अॻु एयरपोर्ट पहुचण जी हिदायत। पुलिस, रेंजर्स ऐं ASF जे इज़ाफ़ी नफ़री मुक़रर ज़रियनि जो चवणु आहे त एयरपोर्ट ते सिर्फ़ मुसाफ़िरनि खे वञण जी इजाज़त हूंदी। सिविल एविएशन कॉलोनीअ में मुलाज़िमनि ऐं रिहाइशुनि खां सवाइ ॿियनि गाॾियुनि जी दाख़िला जी इजाज़त न हूंदी। नेब पारां मुल्की तारीख़ में सभ खां वॾो ऑपरेशन 350 एकड़ ज़मीन वापसि कराए वरिती। नेब बोर्ड ऑफ रेवेन्यू जे सहकार सां क्लिफ्टन ब्लॉक 1 ऐं 2 में कार्रवाई कई वई। ऑपरेशन में नेब पारां 423 अरब रुपयनि खां वधीक मालियत जी 350 एकड़ ज़मीन नेब हथ कयल ज़मीन सिंध हुकूमत हवाले करे छॾी। बाकराणी वेझो खुरमज़ामत ते पीउ ऐं पुट जे क़तल वारे वाक़िए जो जरगो। इल्ज़ाम हेठि आयल धुर ते 50 लख रुपया ॾंड। PPMA हज़बुल्लाह बुघियो जी सरपंचीअ हेठि जरगे ज़रियनि में ठाह करायो वियो। ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद चांडिया धुर मथां 50 लख रुपया ॾंड। 7 महीना अॻु हथियारबंद खुरमज़ामत ते पीरसन हाफ़िज़ अब्दुल कादिर सड़ो ऐं संदसि पुट फारूक अहमद खे क़त्ल कयो हो। टंडेला यार्ड वेझो कोर्ट में पेशीअ ते वेंदड़ नौजवान खे क़त्ल करे छॾियो। हिकु ज़ख़्मी पीर काठी वटि अदालत में पेशीअ ते ईंदड़ नौजवाननि मथां हथियारबंदनि जी फायरिंग 19 वरनि जो फूल बख़्श कलोई थॾे ते मारिजी वियो। वहीद मुराद ज़ख़्मी। मचरियल माण्हुनि क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयल धुर जे हिकु होटल खे बि बाहि ॾेई छॾी। दादू वेझो नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ नागो शाबर सां जवान जो तशद्दुद थियल लाश मिलियो। संदसि सुञाणप ॻोठ जुमो चौहान वासे 40 वरनि जे सरदार चौहान तुरती आहे। नौजवान जे भाउ असगर जो चवणु आहे त संदसि भाउ कल्ह शाम खां घरां निकिरण बाद गुम थी वियो हुयो, जंहिंजो अॼु लाश हथायो आहे। नवाब वली मोहम्मद वेझो गुम थियल पीरसन औरत जो कमंद जे फसल मां ॻरियल हालत में लाश मिलियो। पुलिस जांच शुरू करे छॾी। ताज़ो पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़ मलक चंगेज़ समेत 10 ॼणा करप्शन केस मां बरी। हैदराबाद जे एंटी करप्शन कोर्ट थाणे बोला खान जे देह बब्बर बंद जे सरकारी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले कराइण वारे केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत 15 सालनि बाद ॾोह साबित न थियण ते मलक चंगेज़ संदसि भाउ मलक वहीद सौठ मलक पहाड़ खान समेत 10 जवाबदारनि खे बरी करे छॾियो।
पाकराणी में एंटी करप्शन जो खुराक खाते जे गोदाम ते छापो, हिकु ॼणो गिरफ़्तार। एंटी करप्शन जी टीम गोदाम ते छापो हणी करोड़े रुपयनि जी कणक फुर्द फुर्द करण जे इल्ज़ाम हेठि अॻूणे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर नेमतुल्लाह जेसर खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार नेमतुल्लाह जेसर एंटी करप्शन जी ख़ुसूसी अदालत में पेश। 4 ॾींहनि जी रिमांड ते एंटी करप्शन पुलिस हवाले। एंटी करप्शन जे अमलदारनि जो चवणु आहे त रिकॉर्ड तहत 34 करोड़ 53 लख रुपया मालियत जूं 34,500 कणक जूं बोरियूं ग़ाइब हुयूं, जंहिं जी जांच जारी आहे।